बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम प्यारा साथियो ॿुधंदड़ऊ, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। उमेद त ख़ुशबाश हूंदा। दोस्तों, रुस्तम जो किस्सो तव्हांजी ख़िदमत में हली रहियो आहे। 3 पार्ट पेश कया अथऊं। अॼु चोथों पार्ट तव्हांजी ख़िदमत में पेश कयूं पिया। उमेद त तव्हांखे असांजी महिनत ज़रूरु पसंदि ईंदी हूंदी। एवज़ में सिर्फ़ु असां रुॻो इहो था चाहियूं त असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि ॾे मोकिलियो, उन्हनि खां सब्सक्राइब करायो। असांजे लाइ इहो काफ़ी आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त वधि खां वधि तव्हांजी ख़िदमत में बहितरीनु किस्सा पेश कयूं। कल्ह टियों किस्सो असां पेश कयो, टियों पार्ट असां पेश कयो, जंहिंमें तव्हांखे ॿुधायोसीं त काउस बादशाह जेको देवन जे बादशाह काउस खे क़ैद कयो, उतां नियापो कयो हईं। पोइ रुस्तम हुनखे उतां छॾाइण जे लाइ अकेलो निकितो। पंहिंजो घोड़े जेको घोड़ी जेका हुअसि रख्श, उन ते चढ़ी अकेलो निकितो। जबल झर झंग लताड़ींदो, बरपट बयाबान लताड़ींदो, ॾींहं राति बुख उञ ते पे हलियो। हिकु ॿिनि जायुनि ते शींहं साम्हूं पियुसि, ॿी जाइ ते चीतो साम्हूं पियुसि। उहो कलो के किसे में बयानु कयो अथऊं। उन्हनि खे बि न मारियो। आख़िर हलंदे हलंदे हिकिड़े हंधि पहुतो जिथे रुॻो साई सावक हुई, फ़सुल तयारु लॻा पिया हुआ। उते पाण बि थकिजी पियो, पाण लथो, घोड़े खे उते छॾियईं, पाण हिनखे निंड वठी वई। मालिकनि जो ॾिठो त फ़सुल जी भेल पई थी थिए त मालिक हिन ॾे आया। मालिकनि हिनखे दाबा साबा ॾिना, पर रुस्तम बि पहलवान हुयो। सो ही वरी विया पंहिंजो चङो मुड़ुसु जेको हुयो, हाकुम जेको हुयो, उनजो नालो हो औलाद। उन ॾे विया त अलाए केरु आहे जंहिं असांजो फ़सुल तबाह कया आहिनि, असां सां विड़े बि थो। उहो पंहिंजे लश्कर समेत सिपाही पंहिंजा वठी आयो, अची रुस्तम सां वेड़ कई, जंहिंमें रुस्तम उनखे शिकस्त ॾिनी। औलाद खे हाकुम जेको हुयो औलाद, उनखे शिकस्त ॾिनी। शिकस्त ॾिनईसि, ॾाढी बुरी शिकस्त ॾिनईसि। पर पोइ रुस्तम हुनखे चयो त हाणे जेकॾहिं तूं मूंसां ईमानदारी सां हली त मां वञा थो पंहिंजे बादशाह खे छॾाइण। उहो आहे हिकिड़े क़ैद में, मूंखे रस्ते जी बि ख़बर न आहे। जेकॾहिं मूंसां ईमानदारी सां हली, मूंखे उहा क़ैद वारी जाइ ॾसी, मूंखे रस्तो ॾसी, त मुंहिंजो वाइदो आहे मां पंहिंजे बादशाह खे बि आज़ादु कराईंदुसि, उतां जो तोखे बादशाह बि कंदुसि। पोइ हुन सां सदके दिलि सां वाइदो कयो त मां तोसां गदारी कोन कंदुसि, मां तोखे वठी थो हलां। पोइ हुनजे रहनुमाई में रुस्तम हलंदो आयो, तां त अची उन मुल्क में पहुता जिथे काउस बादशाह क़ैद थियल हो। जेॾीमहिल शहर में पहुता त रुस्तम जी घोड़ीअ वठी हिणकारियूं कयूं। काउस बादशाह जे कन ते आवाज़ जो घोड़ीअ जो पियो त चई त हाणे मुंहिंजो भाग वरियो आहे, रुस्तम आयो आहे। ॿिया जेके कैदी गॾु हुअसि, उन्हनि चयो त तूं चरियो थी पियो आहे, क़ैद में विफलींदो, रुस्तम हितां किथां आयो? चई त न, इहो आवाज़ मां सुञातो आहे, रुस्तम जी घोड़ीअ जो आहे। ॻाल्हि हिन कंदे रुस्तम बि अची उते पहुतो। रुस्तम हिननि खे आज़ादु करायो, पर हे अखियूं हिननि जूं निकितल हुयूं। पोइ रुस्तम चयो त तरसो, अञा मुंहिंजो कमु पूरो न थियो आहे। रुस्तम पोइ वरी जिथे सुफ़ेद देव रहंदो हो जबल ते, रुस्तम हुते वियो। औलाद गॾु हुजेसि, इहो जेको हाकम हुयो औलाद, उहो गॾु हुयुसि। उन जे ॾस पंध सां वञी हुते पहुतो, पर ॾिठई त चौधारी पहिरो हुयो। पोइ औलाद खे चई त तूं मूंखे सलाह ॾे, तूं विड़ न, ड्रिज न, तूं रुॻो मूंखे सलाह ॾे त हे हेॾी चौकसी आहे, मां हिनखे मारियां कीअं? पोइ हुन चयसि त ॿियो न, हे मंझंदि टाइम ते इहो देव पाण बि वञी अंदरि सुम्हंदो आहे, ऐं हिन जा जेके पहरेदार आहिनि उहे बि हिते गेट जे ॿाहिरां सुम्ही पवंदा आहिनि। इहा ई महल आहे जो इन महिल तूं हिननि सां जेकॾहिं हिननि ते चढ़ाई कंदे त तूं फतह करे वेंदे। हे उते रही पिया इंतज़ारु कनि। टाक मंझंदि थी, देव अंदरि हलियो वियो। पहरेदार जेके हुया उहे गेटुनि ते सुम्ही पिया। रुस्तम वञी उते काह कई, उहे जेके हुन जा पहरेदार हुया उन्हनि खे मारियईं। देव सां बि हुन चङी ख़ासी जंग कई, आख़िर देव खे बि मारी। देव खे मारे पोइ हिननि ख़त लिखियो, जेको उतां जो बादशाह हुयो उन ॾे ख़त लिखियुनि। पर हा, देव खे मारे हिन छा कयो जो देव जो पेट चीरे उतां हुनजी दिलि कढियईं।
त हिन खे ख़बर हुई त हे जेके हिननि जूं अखियूं कढियूं आहिनि, हिन जे बादशाह जूं अखियूं जेके हिननि कढियूं त इन्हनि खे जेकर हिन देव जे रत जो फुड़ो, दिलि जे रत जो फुड़ो अखि में पवंदो त हिननि जूं अखियूं वरी थी वेंदियूं। उन जे करे उहा कढियईं, उहा कढी वरी अची हिननि जूं अखियूं ठाहियईं। हाणे हे ॾिसनि बि पिया। पोइ काऊस बादशाह पाण हुन ॾे ख़त लिखियो त हाणे तूं असांजी फरमान बरदारी कर, असांजे मुल्क ते तुंहिंजो कब्ज़ो आहे। पर हुन वठि न ॾिनो, हुन वठि न ॾिनो। पोइ आख़िर जंग थी, जंहिं जंग में हुन शिकस्त खाधी, जंग में शिकस्त खाधी। पोइ बादशाह काऊस खे रुस्तम चयो त मां वाइदो कयो हो औलाद सां त मूंखे जेकर तूं सही रस्तो ॾसींदे, मूंखे हुते पहुचाईंदे त हितां जी हुकुमरानी तोखे ॾींदुसि। सो मां हिन सां वाइदो कयो आहे, हाणे हितां जी हुकुमरानी हिन खे था ॾियो। पोइ उहा हुकुमरानी हिन खे मिली, औलाद खे हुतां जो हुकुमरान करे पाण पंहिंजे मुल्क मोटी आया। काऊस ॾाढा इनाम इकराम रुस्तम खे ॾिना, रुस्तम जे पीउ खे ॾिनई। पर काऊस जूं वरी साॻियूं हरकतूं, काऊस वरी साॻियूं उहे हरकतूं शुरू कयूं। पर हाणे काऊस छा कयो जो अयाशीअ में अची वियो। बाक़ाइदे पंहिंजे लाइ महल ठहिराई, अयाशीअ जे लाइ हिकिड़ो अलॻि जबल ते महल ठहिराई, ऐं ईअं सम्झो त पंहिंजे ख़्यालनि में उॾामण लॻो, बादशाही जे उन मगरूरीअ में अची। ऐं हिन इहो सोचियो त जेकर मां मतिलबु हेॾी मूंखे बादशाही आहे त जेकर जीअं मां चाहियां तीअं थिए, जीअं चाहियां तीअं थिए। ऐं मुंहिंजी दिली तमन्ना आहे त जेकर मां उॾामां। जादूगर हिन घुराया, जादूगरनि ते ज़ोर रखियईं। पोइ जादूगरनि हिन खे राज़ी करण जे लाइ जादूगरनि जेको आहे त हिकिड़ा 4 बाज़ हथ करे उहे बाज़ ऊंदहि में पालिया। उन्हनि खे ऊंदहि ते हेराए 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 पोइ वठी आया उन्हनि खे ॿाहिरि अची। काऊस जे तख़्त ते हिकु हिकु तख़्त ते हिकिड़ो हिकिड़ो बाज़ ॿधनि। बाज़नि जीअं रोशनी ॾिठी त बाज़ उॾामण लॻा, तख़्त समेत काऊस खे खणी विया। पर बाज़ वज़न हुयो, बाज़ बि थकिजी पिया, हिकिड़े जबल ते वञी किरी पिया। काऊस बि किरी पियो, हुनजो तख़्त बि किरी पियो। काऊस खे ॾाढा धक लॻा। उन खां पोइ वरी ॿियो हिकिड़ो बादशाह हुयो। हिते हिन खे थियो त जेकर मां उन सां उन खां पंहिंजी धीउ जो संग वठां, मां उन खां पंहिंजी धीउ जो संग वठां, मां उन खे जेको आहे त जेकर पंहिंजी पट राणी बणायां, उन खे मां पट राणी बणायां। सभिनी हिन खे झलियो, पर हे कंहिंजी वठ में ई न पियो अचे। पोइ हुन बादशाह खे माइटीअ जो चवराई, उन बादशाह खे माइटीअ जो चवराई। पोइ उन बि अटकल करे हिन सां हा कई। पोइ हे ॼञ वठी जॾहिं उते पहुता, ॼञ वठी जॾहिं उते पहुता त उते हिननि खे क़ैद करे छॾियो। ॼञ वठी जॾहिं उते पहुता त उते हिननि खे क़ैद करे छॾियो। रुस्तम उतां बि हिन खे छॾायो, रुस्तम उतां बि हिन खे छॾायो। हाणे काऊस ॾाढो शर्मिंदो थियो, जेके पंहिंजा कम करे पियो उन में नाकाम थिए पियो, कंहिं अमीर वज़ीर जी सलाह न पियो मञे। काऊस ॾाढो शर्मिंदो थियो। पोइ काऊस पंहिंजे महल में मोटी आयो। 40 ॾींहं बाक़ाइदे काऊस जेको आहे त महल मां ॿाहिरि निकितो ई कोन। अलाह ताला जी इबादत पे कई त मां खां बराबरि ग़लतियूं थियूं आहिनि, गुनाह थिया आहिनि, मूंखे माफ़ी ॾे। पंहिंजे गुनाह जी माफ़ी पे घुरियाई। 40 ॾींहं पूरा पंहिंजे महल में वेठो। हाणे चौथो पार्ट था हलायूं त जंग जे वक़्तनि में रुस्तम पहलवान जेके बहादुरीअ जा कम कया उहे त घणा हुआ, ॿुधाइण खां ई घणा आहिनि। तारीख़ जा किताब उन सां भरिया पिया आहिनि। फिरदोसी हिकिड़ो शाइर थी गुज़रियो आहे, जीअं असांजो सिंधीअ जो शाइर आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, ईअं ईरान जो हिकिड़ो शाइर आहे फिरदोसी। उन ईरान जी तारीख़ ते हिकिड़ो किताबु लिखियो आहे शाहनामो। उन में बि इहो रुस्तम जो किसो हुन बयानु कयो आहे। उहो पंहिंजे किसे में लिखे थो त हीउ किसो अहिड़ो आहे जंहिंजे ॿुधण जे करे अखियुनि मां ॻोढ़ा वही हलंदा। जॾहिं परे खां वाव लॻे थो ऐं कचनि मेवनि खे ज़मीन ते केराए पखेड़े छॾे थो, तॾहिं उनखे इंसाफ़ चइबो, न की ज़ुल्म चइबो। ही कुझु सम्झण जो न आहे। हिन कुझ जे परदे अंदरि इंसान जो ख़्याल बि नथो वञी सघे। मतिलबु हुन ॾाढी हुनजी तारीफ़ कई आहे, रुस्तम जी हुन पंहिंजे हुन किसे में ॾाढी तारीफ़ कई आहे। हिकिड़े ॾींहुं रुस्तम शिकार जे चूस ते निकितो। हलंदे हलंदे पासे में जेके मुल्क हुया, कंहिं दुश्मन मुल्क जे हद में टपी वियो। जॾहिं उते वियो, हिन खे जो ॾिठुनि, उतां जो जेको बादशाह हो
उन खे हिन जी ख़बर हुई त ईरान जो मशहूरु पहलवान आहे रुस्तम। उन हिन सां विढ़ण जी न कई, पहलवान जो क़दुरु कई त माना भुल में आयो आहे, अञा बि हिन खे दावत ॾेई पंहिंजे महल में घुराई त ईअं मुंहिंजो महिमान आहे, हिन खे दावत ॾेई पंहिंजे महल में घुराईंसि, ॾाढी हिन खे इज़त ॾिनई। उन बादशाह जी धीअ हुई, नालो हुअसि तहमीना। बादशाह जेको उन जी धीउ जो नालो हो तहमीना। रुस्तम उनखे ॾिठो, रुस्तम खे ॾाढी पसंदि आई। बादशाह बि हिन जो रुख ॾिठो, छोकिरीअ जो बि राज़ थी पियो। नेठि बादशाह रुस्तम जी पंहिंजे धीउ सां शादी कराई। पर इहो आहे त हुया पाण में ॿई मुल्क दुश्मन मुल्क हुया। सो इहा ॻाल्हि माना ॼण ॿुझी रखियनि त वाको दुश्मन मुल्क जे पहलवान खे हिन बादशाह पंहिंजी धीउ ॾिनी आहे। पोइ रुस्तम बि सोचियो त हाणे जेकॾहिं हिनखे वठी वेंदुसि त ख़बर पवंदी, वठी वेंदुसि त हुते ख़बर पवंदी, चवंदा दुश्मन मुल्क मां पहिणजी आयो आहे। सो रुस्तम ज़ाल खे उते छॾियो पंहिंजे पीउ वटि, मतिलबु पेकनि में। जेके इनाम इकराम माल मिलिया हुअसि उहे बि ज़ाल जे हवाले कई। हलण महिल, ज़ाल खां मोकिलाइण महिल हिन ज़ाल खे हिकिड़ो तावीज़ ॾिनो। उन खे चई त अलाह कंदो त पोइ पुटु ॼमे या धीउ ॼमे, पर जेको बि न ॿार ॼमई त उनजी बाह में ही तावीज़ बदिजे। उहो तावीज़ हुनखे ॾेई आहे। रुस्तम ज़ाल खां मोकिलाए अची पंहिंजे मुल्क पहुतो। पर इहो आहे त ज़ाल खे जो छॾे आयो हो त हिन जी दिलि ॼण ओॾां तंग लॻी पई। नई शादी थियल हुई, कुझु ॾींहं हुते रहियो, दिलि ॼण ओॾां छिक पई खाए। वक़्तु गुज़रंदो रहियो, 9 महीने उहा जेका ज़ाल उते छॾे आयो हो तहमीना, उन खे ॼाओ पुटु। पर पुटु बि ॾाढो सुहिणो सेबतो, शिकिल में हिन में बुत कद में रुस्तम जहिड़ो। माणस उन जो नालो रखियो सोहराब। रुस्तम सोहराब ॿुधो हूंदव, मशहूरु किस्सा जीअं थींदो आहे। नालो हुन जो रखियईं सोहराब। तहमीना दिलि में सोचियो त जे रुस्तम न ॿुधंदो त मूंखे पुटु ॼाओ आहे त मूंखां थी सघे थो अची खसी न वञे। हे सरदार आहिनि, हिननि जा पहलवान आहिनि, हिननि जा दिमाग़ पंहिंजा आहिनि, सॼी उमिरि जंगनि में गुज़ारियूं अथनि। चवंदो त पुट खे बि पाण जहिड़ो कयां, सो मूंखां पुटु खसे वेंदो। हिकु त पुणस को नथो अचे, वरी रहियो खुयो हे पुटु, इहो बि वञे हलियो, सॼी उमिरि पई मां सिकंदसि। तंहिं करे ओॾे रुस्तम ॾे हिन न्यापो मोकिलायो त मूंखे धीउ ॼाई आहे। रुस्तम ॾे न्यापो मोकिलाईं त मूंखे धीउ ॼाई। कासिद आया रुस्तम वटि, मुबारक हुजई तोखे धीउ ॼाई आहे। ख़ुशि थियो, शुकुर आहे। कासिदनि खे सुखड़ियूं बि ॾिनई त हे मुंहिंजी ज़ाल खे ॾिजो। ज़ारा धीउ ॼमण जे करे हुनखे अहिड़ी ख़ुशी कान थी जहिड़ी पुट जे ॼमण ते थिए सा। जशन वशन कराए हा, ऐं वरी माना उहो ॼण तांग बि न थियसि त को भला ओॾे वञा। हाणे जेकॾहिं औलाद थियो आहे त भला ओॾे वञा, पुटु ॼमे सा त थी सघे थो वञे बि। इन ॻाल्हि खे 15 साल गुज़री आहे। 15 साल गुज़री आहे। हेॾा रुस्तम जो पुटु जेको सोहराब, इहो बची हाणे सामाणो, बदन में ताक़त, सफ़ाई शींहं जहिड़ो थी पियो। पर इहो आहे त ख़ुशि मिज़ाज हुयो, तबियत में ख़ुशि मिज़ाज ऐं नरम तबियत जो हुयो। तबियत बि नरम ऐं भोग ठका वारी तबियत हूंदी आहे। हिन पंहिंजे माउ खे हिकिड़े ॾींहुं चयो त मां, मुंहिंजी दिलि थी शादी ॾे त मां हिन क़ौम जो न आहियां, हिते जिथे असां रहूं था, अलाए छो मुंहिंजी दिलि नथी मञे, मां हितां जो न आहियां। छो जो मां पाण जहिड़ो हिते को बि ज़ोरावर कोन थो ॾिसां, ताक़त वारो कोन थो ॾिसां। हुजां हा हितां जो त ज़ाहिर आहे मूं जहिड़ा हिते ॿिया बि हुजनि हा। सो मूंखे इहो थो लॻे त मां हितां जो न आहियां। तो बि कॾहिं मूंखे कोन ॿुधायो आहे। हाणे हीअं करे मूंखे ॿुधाए, अलाह खे वञी मूंखे ॿुधाए त मां पुटु कंहिंजो आहियां। छो जो मां कॾहिं अॼु ॾींहं ताईं पंहिंजो पीउ बि कोन ॾिठो आहे।
मानस हिन खे ॻाल्हि ॿुधाई, मानस हिन खे ॿुधायो त भाउ रुस्तम पहलवान ॿुधो थी, ईरान जो मशहूरु पहलवान आहे रुस्तम, दुनिया में धाको आहे हुनजो। अब तूं परेशान न थी, तूं उनजो पुटु आहे रुस्तम जो। हिन जो ॿुधो रुस्तम जो, रुस्तम त मशहूरु हो। त हिन जे दिमाग़ में बि जंगियूं अचण लॻियूं त बाबू जंगियूं थो करे, लड़ाई थो करे। हिन दिलि में चयो त जे न मुंहिंजो वस पुॼे त ईरान जो ताज जेको आहे न, उहो वञी मां पंहिंजे पीउ रुस्तम ऐं तहमीना जे मथे ते रखां, माना उन्हनि खे मां बादशाह कयां। मुंहिंजो न वस पुॼे, चई थी त पहलवान आहे, माना बादशाह त न आहे हुतां जो। मुंहिंजो न वस पुॼे, मुंहिंजी दिलि थी चए त जेकर ईरान जो छट जेको आहे ताज, उहो मां बाबे ऐं तुंहिंजे मथे ते रखां। मानस जो ॿुधो त मानस वीचारी अॻई पई लहराए, इन जे करे त ॿुधायो कोन हुई त को पुटु अथई। हिन खे चयो त बणा मता हे बि पिड़स वारा कम शुरू करे। ऐं रुस्तम जा दुश्मन बि खोड़ आहिनि, रुस्तम जा दुश्मन बि खोड़ आहिनि। सो उहे जे ॿुधंदा त उहे बि हिनखे माराए छॾींदा। भला जी रुस्तम सां नथा पुॼी सघूं त तव्हां रुस्तम जे पुट खे मारियो। अफरासिया बादशाह सां हिन जंगियूं कयूं रुस्तम, जंहिं पंहिंजे पीउ जे चवण ते हिन सां ठाह कयो हो। उन खे जो सोराब जी ख़बर पई त रुस्तम जो पुटु छा सोराब, सोराब नालो कढियो त उन खे पंहिंजनि माण्हुनि ॿुधायो त इहो रुस्तम जो पुटु न आहे, इहो इन बादशाह जो पुटु आहे। छो जो रुस्तम त कंहिं ॾिठो बि कोन हो हिते, अब इहो इन बादशाह जो पुटु आहे। तंहिंजे करे उहो अफरासियाब जेको हुयो, उहो रुस्तम हिन सोराब ते मिड़ई घणो भरवसो पियो रखे। ऐं हुनजी दिलि पई चए त जेकर इन खे मां पंहिंजे फ़ौज में आणियां त इन जे ज़रिए मां ईरान खे फतेह कयां, जिते रुस्तम हुयो। रुस्तम सां हिन खे मां विढ़ायां त हे मूंखे रुस्तम खां फतेह कराए ॾींदो। इहो सोचे हिन छा कयो जो सोराब खे पंहिंजे लश्कर जो कई सिपह सालार। हाणे हुनखे इहा ख़बर न हुई त ही पाण में पीउ पुट आहिनि। हिन सोराब खे वॾो लश्कर ॾेई ऐं ईरान जी सरहद ॾे मोकिलियो त इहे मुंहिंजो दुश्मन मुल्क आहे, मूंसां ॾाढियूं झड़पूं कयूं अथई, वञो ऐं खटे अचो। जॾहिं ईरान जे हद वटि पहुता सरहद ते, उते हिकिड़ो किलो हो, कोट। सोराब उन किले जो जेको हाकिम हुयो उन सां विड़ियो, उन खे घोड़े तां केराए विधई ऐं मारेसि जो पियो त हुन चयसि मूंखे मार। हिन मिंथ जो केस त सोराब हुनखे छॾे, छो जो सोराब जहिड़ो बहादुर हुयो त अहिड़ो वरी रहमदिल बि हुयो, हिन खे छॾे। उन हाकिम खे बि हिकिड़ी धीअ हुई। ही पाण हाकिम हुयो, बहादुर हुयो, त हिन जी धीउ बि उन माहौल में पली, हमेशह पंहिंजे पीउ सां जंग ते वेंदी उहा छोकिरी। ही जो हिन महिल जंग पई हले त हीअ किले जे उतां मथां ॾिसे पई पीउ खे ऐं सोराब खे विढ़ंदे। ॾिठई त सोराब हिन जे पीउ खे घोड़े तां केरायो आहे, वरी मारेसि बि पियो, सोराब हुनखे छॾे ॾिनो। हिन छोकिरीअ छा कयो जो पंहिंजा वॾा वार टोप में लिकाए, लोहा टोप थींदा, जंगी घोड़े ते चढ़ी अची सोराब जे अॻियां बीठी ऐं कमान छिके हिन ते तीरनि जो वसकारो करणु लॻी सोराब ते, माना पीउ जो बलांद पई वेठे। हाणे हुन त हिन जे पीउ खे छॾियो। सोराब विढ़ण जे लाइ हिन खे रिड़ी जीअं वेझो थियो त हिन नेज़ो कढियो त जीअं हणांसि, नेज़ो वरी वॾो थींदो आहे लोहो। इते सोराब सम्झी वियो त बणा दुश्मन जहिड़ो तहिड़ो न आहे, हीअ त को वॾो दिलेर आहे। हिन बि छा कयो जो नेज़ो पंहिंजो कढी ऐं हुन छोकिरी खे, मर्दाना कपिड़ा पातल आहे, ईअं जीअं जेसि ताईं हू हणेसि, हिन तकड़ में हुन छोकिरी खे खणी चेल में नेज़ो आहे।
चेल में जो नेज़ो हई त हुनखे लोहो पोश पातल हो ज़र उहो फाटी पियो। छोकिरीअ छा कयो, वरी तलवार कढी ऐं सोहराब जो जेको नेज़ो हुयो उनखे तलवार सां 2 टुकर कई, 2 टुकर करे घोड़ो फेराए ऐं पोइ भॼण लॻी। ॾिठईं त बराबरि हे जहिड़ो तहिड़ो, हे बि पहलवान न आहे। भॼण लॻी, सोहराब हिनजे पोयां पियो। सोहराब नेठि अची हिनखे वेझो जो थियो त सोहराब छा कयो, जो ईअं सट ॾेई ऐं हिन जो टोप लाथई, पकड़ण जे लाइ सट ॾेई हिन जो टोप लाथई। जीअं जो टोप लाथई त हिन जा वार मुंहं ते लड़की पिया। अड़े हे छा, हे त छोकिरी आहे। साम्हूं वञी वियो ॾिसे त हे त छोकिरी सुहिणी सेबती हुई। सोहराब खे हैरत वठी वई। हेॾा हिन जो जेको पीउ हो उनखे बि वझ लॻी वियो। हींअर हिन सां सुलह ऐं दोस्तीअ जूं ॻाल्हियूं कई। हिनखे चई त भाउ जंहिं महिल लश्कर ॿुधंदो त ज़ाल सां विढ़ में मैदान में हेतिरी हिन मिटी उॾाई आहे, हेतिरो हलाक थियो आहे त माण्हू त तोते ॾाढा खिलंदा। तूं त पंहिंजी जाइ ते पहलवान आहीं, पर हिन महिल त तूं माईअ सां विढ़ी न, माईअ सां विढ़ी, ऐं केॾो तोसां बहादुरीअ सां माई विढ़ी आहे। माण्हू न ॿुधंदा त हेतिरो सोहराब हलाक थियो आहे हुन सां विढ़ंदे त माण्हू त ॾाढा खिलंदा। तंहिंजे करे अबा तूं पाण ते माण्हू न खिलाए, पासो करे वञ, बाक़ी किलो तुंहिंजो मिल्क आहे। किलो तुंहिंजे मिल्क आहे। हुनखे हुई जो किले जो जेको हाकिम हुयो उनखे नियत में हुयो खोट। उहो हिन सां ईअं ॻाल्हियूं कंदो 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 नेठि अंदरि किले में टपी वियो। किले में टपी दर ॾेई ऐं किले जे भितियुनि तां वरी सोहराब जे लश्कर ते तीर हणण लॻो। सोहराब दिलि में त पहिरियों इरादो इहो कयो त मां हिन छोकिरी सां शादी कंदुमि, पर हाणे जो ॾिठईं त भेण हे त मौत पिया था कनि। हिननि जो हे हाल ॾिठईं, चई त न, हिननि जे नियत में खोट आहे। हाणे तयारी करण लॻो, सिपाह खे तयारु करण लॻो त ॿिए ॾींहुं सुबुह जो किले ते काह कंदासीं। हिन रातो राति पे फौज जी तयारी कई। होॾां हुन किले वारे छा कयो, जो पंहिंजो माल ज़र जोहर पैसा ॾोकड़ जेको सामान सड़ो हुयुसि नौकरनि समेत खणी रातो वाह भितियुनि जी पाड़ मां उते सिरंग हुई हिकिड़ी, उन सिरंग जे रस्ते निकिरी ऐं भाॻो। हे तयारनि में त सुबुह किले ते चढ़ाई कंदासीं। सुबुह जो सोहराब जो लश्कर वठी किले ते काहे आयो, ॾिसे त किलो त ख़ाली लॻो पियो आहे, मुक़ाबिलो आहे ई कोन। हे छा, अंदरि जो किले में टपी अचनि, ॾिसनि त किलो ख़ाली, किले में त को माण्हू ई कोन्हे। ॾाढी बाहि वरितसि त भेण केॾी ठगी करे आहे मूंसां। कावड़ में ओसे पासे जा जेके ॻोठ आहे उते फुरमार करण लॻो, उते फुरमार करण लॻो। होॾां काउस जेको बादशाह हो रुस्तम वारो, उनखे जो ख़बर पई त अफरासियाब बादशाह जो लश्कर ईरान ते आयो आहे, काहे ईरान जे हथुनि में अची पहुतो आहे। ऐं हिकिड़ो पहलवान अलाए किथां नओं हिकिड़ो पहलवान थियो आहे, उनखे अॻुवाण करे मोकिलियो अथनि। त हिन पंहिंजे हिकिड़े अमीर खे रुस्तम ॾे मोकिलियो, रुस्तम ॾे मोकिलियो। उहो वरी रुस्तम जो हो न्याणो। रुस्तम हमेशह जंग करण जो कोॾियो हूंदो हो। हिन भेरे जो हुन चयसि बादशाह चयसि हिन महिल आयो अफरासियाब जो लश्कर, उन सां वेहणो आहे। त हिन दफ़े रुस्तम ॼण ध्यानु न ॾिनो, हूअं जंग जो शौक़ु हूंदोसि वॾो। हिन जी दिलि न पई थिए त हिन जंग में मां हथु विझां। हिन हुन न्यापे आणण वारे खे 9 ॾींहं पाण वटि तरसाई, बाक़ाइदे हुनजी महिमानी कई। इरादो बि पे ठाहे त जंग ते वञा, पर हिन जी दिलि ॼण मुतमिन न पई थिए। पर पोइ सोचई त हाणे दिलि भले न चए, पर बादशाह सां निमक हिलाल करिणो आहे। बादशाह हुकुम कयो आहे त हाणे बादशाह जो सॾु आहे, वञिणो आहे। नटाई नेठि हे उथियो, वञी काउस सां मिलियो।
काउस खे बि लॻी कावड़ त भला मुंहिंजो न्यापो पतुसि, हेतिरा ॾींहं खां पोइ आयो आहे, हिनखे ॾाढा ईअं घटि वधि बि ॻाल्हाई त छो तूं सुस्त थी वियो आहे, पोड़ो थी वियो आहे, सुस्त थी वियो आहे, हिन महिल जंगियुनि खां न हटाईंदो, अॻ में त जंगियुनि जो कोॾियो हूंदे। बादशाह खे जो कावड़ हुई, बादशाह कावड़ में रुस्तम खे घटि वधि पियो ॻाल्हाए त दरबार जा अमीर जेके हुया उन्हनि जो ॾिठो, उहे अची ॾिना त भणा कंहिं बहाने सां रुस्तम खे था परे कयूं। बादशाह जी कावड़ लॻी पई आहे रुस्तम खे। हो जो हिनखे वठी पिया वञनि त रुस्तम सम्झी वियो, रुस्तम हुननि खे परते करे रुस्तम चयो त बादशाह तूं त मूंखे पियो थो ईअं चवीं, पर मां जे न हुजां हा त तूं अॼु हिन तख़्त ते न हुजी, मां न हुजां हा त तूं हिन तख़्त ते न हुजी। कंहिंमें दम आहे जेको रुस्तम ते आङुरो लारे, मां तोसां हेॾी वफ़ादार थी हलियो हां ऐं तूं वरी अॼु मूंसां हीअं पियो थो ॻाल्हाए। कावड़ में तपी ॻाढ़ो थी वियो, घोड़े ते चढ़ी पंहिंजे मुल्क ॾे मोटण लॻो। वाइदो कई त हाणे अॼु ॾींहं खां पोइ काउस बादशाह जे अॻियां वरी मां कॾहिं न ईंदुसि, बसि जॾहिं बादशाह वटि मुंहिंजो क़दुरु ई न आहे त मां बादशाह वटि न ईंदुसि। अमीर जेके हुया उहे परेशान अची थिया त भला इहो रुस्तम ई हिनखे पियो बादशाह खे टारींदो आहे, सम्झाईंदो आहे, हे रुस्तम खे अॼु हिन कावड़ाए छॾियो। उन्हनि पाण में सलाह कई त भणा हे कंहिंजे बादशाह त कंहिंजी ॿुधंदो ई कोन, रुस्तम दुनिया जो पहलवान आहे, इहो ई मुड़ुसु हुयो जंहिं काउस जी हयाती बचाई, ऐं इहो ई आहे जेको बादशाह खे ज़ुल्म खां बि झलींदो आहे। ग़रीब जेके वीचारा आहिनि मिसकीन, उन्हनि खे बचाईंदो रुस्तम, उन खां सवाइ त ॿियो केरु कोन्हे। जॾहिं पंहिंजो बादशाह क़ैद में हो, उन जे छॾाइण जे लाइ रुस्तम कहिड़ा न वॾा कम कया। देवनि जे सरदार खे मारी, काउस खे वरी अची तख़्त ते वेहारे पाण पियो काउस खे सलाम करे। वरी काउस ॾिस शादीअ लाइ वियो, वरी उते क़ैद थियो, त बि रुस्तम उनखे छॾाइण जे लाइ टिनि बादशाहनि टिनि लश्करनि सां विड़ियो, कॾहिं बि बादशाह जे दुश्मननि खां भॻो कोन। हिन वरी बि काउस खे तख़्त वठी ॾिनो, पाण त पंहिंजी बहादुरीअ जो नालो हम वीचारे कान्हे, उटलंदो दिलि जान सां अॻियां बादशाह जे हथ वधी बीठो हूंदो। अॼु हिनखे इहो बदिलो मिलियो आहे जो बादशाह हिनखे धमकी थो ॾे त तोखे मां माराईंदुसि। भणा रुस्तम खां सवाइ असांजी सलामती न आहे। हे बादशाह अचरियो, रुस्तम खां सवाइ त असांजो मुल्क बि सलामत कोन रहंदो। हाणे बादशाह खे कीअं माठ करायूं ऐं रुस्तम खे कीअं मोटायूं? रुस्तम जो कावड़जियो आहे, रुस्तम जो ॾोह ई न आहे। रुस्तम हेॾो बादशाह सां हलियो ऐं बादशाह हिन ते हेॾो कावड़ियो आहे। अमीरनि पाण में सलाह करे, हिकिड़ो झूनो हुयो सियाणो, उनखे सभु इज़त ॾींदा, उनखे चवनि था हाणे इहो बार तो ते आहे त बादशाह जी कावड़ खे बि तूं भॼ। उहो वियो वञी बादशाह खे अॻियूं पोयूं हे ॻाल्हियूं ॿुधाई, रुस्तम जा थोरा हुनखे ॿुधाई। बादशाह हिते शर्मिंदो थियो, बादशाह खे दिलि सां ॻाल्हि लॻी त बराबरि मुंहिंजे ई ग़लतियुनि जे करे मां केतिरो परेशान थियो आहियां। इहो रुस्तम ई हुयो जंहिं मूंखे ॿ दफ़ा जी तख़्त ते वेहारियो आहे, मुंहिंजूं हयातियूं बचायूं अथई। मां अॼु कावड़ में बराबरि रुस्तम खे घटि वधि ॻाल्हायो आहे। उन खे हिन अमीर खे मिंथ कई त यार पोइ हाणे तूं इहो कमु कर, रुस्तम खे मूंसां ठाह कराए, रुस्तम खे परचाए मूंसां। वरी साईं उहो वियो रुस्तम वटि, रुस्तम खे बि हुई कावड़। रुस्तम जवाबु ॾिनो, हुन चए सदा महल खे ॾिसबो आहे, जे न तूं हिन महल ते न ईंदे न त माण्हू इहो ई चवंदा त रुस्तम नंढड़ो हिकिड़ो पहलवान आयो आहे, अफरा साहिब जो, रुस्तम उन खां डिॼी वियो। आम माण्हू खे त इहा ख़बर न आहे त को बादशाह सां कावड़ियो आहे। तंहिंजे करे महल खे ॾिस, बादशाह बि लॼी थियो आहे, उन मूंखे मोकिलियो आहे, तूं हल। न त भणा माण्हू ईअं चवंदा त नंढड़े हिकिड़े पहलवान खां डिॻो आहे। रुस्तम उथियो, चई ठीकु आहे मां वञा थो लश्कर सां। रुस्तम आयो काउस बादशाह वटि। काउस बादशाह परे खां ॾिठो त रुस्तम अचे थो पियो। बादशाह पंहिंजे तख़्त तां लही अॻ भरो वञी रुस्तम सां मिलियो। हिनखे चई त यार मुंहिंजी तबियत ख़राबु आहे, पंहिंजी वस में न आहियां, कावड़ अची वई, पर जॾहिं हिन मां ॾिठो त तो दिलि में कयो आहे, तोखे ॾुखु थियो आहे,
पोइ मां ॾाढो पछतायो। रुस्तम अदब बजाणे चयसि त न साईं अहिड़ी ॻाल्हि कान्हे, मां तव्हांजो ग़ुलाम आहियां, जीअं तव्हां हुकुम कंदव मां कंदुसि। बादशाह पंहिंजे अमीरनि ॾे मुंहुं फेराए हाणे रुस्तम जो हिन सां ठहियो, चई अॼु अचो त महिमानियूं ऐं तमाशा कयूं, सुभाणे हलंदासीं जंग ते। सॼो शहर में साईं जशन थी वियो। ॿिए ॾींहं ते लश्कर तयारु थी वियो हले सोराब सां भेण। हा, हिनखे त ख़बर न ई न त मुंहिंजो पुटु आहे, हिनखे त ज़ाल इहो ई ॿुधायो त मुंहिंजी धीउ आहे, ऐं माण्हुनि खे बि इहा ख़बर ई कंहिं ॾिठो कोन, माण्हुनि खे बि इहा ख़बर ई त उतां जे बादशाह जो पुटु आहे, रहे जो उन जे महल में पियो। हे साईं लश्कर हिननि जो अची उन किले जे वेझो थियो जिथे सोराब ऐं हुन जी फौज लथल आई। सोराब नालो ॿुधो रुस्तम जो त भेण बादशाह बि नालो उन जो पियो खणे, हर को नालो उन जो पियो खणे। इहो ॾिसां त रुस्तम आहे कहिड़ो, जंहिंखां दुनिया डिॼे थी, मां आयो आहियां हुन सां मुक़ाबिलो करणु। सो किले जी भित ते चढ़ी बीठो त रुस्तम ॾिसां। इहो जेको किले वारो जेको हाकिम हुयो, जंहिंजे धीउ सां पियो शादी करे, उन खे बि ॻोल्हे ऐं वठी आयो, वरी अची साॻियो उते क़ैद कईं। हाणे उन खे चई, किले वारे हाकिम खे जंहिंजे धीउ सां शादी पियो करे, उन खे चई त हाणे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो तोसां वाइदो आहे, तो मूंसां कयूं नाजाइज़ियूं ठगियूं कयूं अथई 2-3 दफ़ा, पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, तूं जे न मूंखे ॾेखारी त रुस्तम कहिड़ो आहे त मां तोखे क़ैद मां आज़ादु कयां, छो जो किलो त रुस्तम जे मुल्क में हो न। तूं ॾेखार मूंखे त रुस्तम कहिड़ो आहे, इन फौज में ॾेखार त रुस्तम कहिड़ो आहे, मां तोखे आज़ादु कयां। हुनखे वरी पंहिंजो थियो त न भणा हे मिड़ई मूंखे पियो थो इहो नमूना करे, मूंखे छॾींदो कोन, सोने कूड़ हणी चयसि न भा रुस्तम त अञा आयो ई कोन्हे, रुस्तम त अञा पंहिंजे होॾे ज़ाबिलिस्तान में आहे, पंहिंजे रियासत में। सोराब सां गॾु जेके ॿिया 2 अमीर बीठा हुआ, उन्हनि बि ॾिठो कोन हो, उन्हनि बि वरी चयसि हा हे सही थो चए, बराबरि होॾे हूंदो, उहो न आयो। हल, रुस्तम खे ॾाढो अजब लॻो त हेसि ताईं हर जंग में मां बि चवंदो हुउसि त वञी विढ़ां, दिलि चवंदी त विढ़ां, पर अॼु ही जेको ईरानी लश्कर आयो आहे, मुंहिंजी दिलि छो नथी चए त हिननि सां विढ़ां, अलाए छो मुंहिंजी दिलि नटाए थी पई त जेकर बसि ईअं या हो हलिया वञनि या ठाह थी वञे, जेकर वेड़ न कई। रुस्तम खे बि न पई थिए, हिन खे बि न पई थिए, हुया ॿई अणजाण। पहिरें ॾींहं त हे मैदान में ई कोन पियो, माना दिल्ली हिन जी न पई थिए भेण ते, ॿिया विड़िया। हिनखे ई हो त रुस्तम अचे, जेको रुस्तम जो नालो था खणनि, उहो अचे त जेकर मां उन सां विड़ां। नेठि हो जेको काउस बादशाह हुयो, हे काउस बादशाह सां अकेलो विढ़ण जे लाइ थियो हो, त नाले जो बादशाह हुयो ड्रिजणो। सो उन पंहिंजे सिपाहियुनि खे चए त भाउ हे छोकिरो, मां हिन छोकिरे सां वरी विढ़ां, मूंखे शर्म थो अचे हिन सां विढ़ंदे। अब रुस्तम काॾे हो, रुस्तम तूं हिन सां विढ़, हा, रुस्तम जी बि दिलि न पई जाए वेहण ते, पर हाणे बादशाह जो हुकुम हुयो, निमक हलाली करे ख़ुदा ते रखी अची जंग जे मैदान में बीठा। 2 पहलवान अची पाण में साम्हूं थी बीठा, 2 पहलवान अची साम्हूं थी बीठा, हाणे 2 पीउ पुट अची पाण में साम्हूं थी बीठा, हिक ॿिए ते नज़र करण लॻा। 2 कद में हिक जेतिरा ॾिसनि पिया, 2 हिक ॿिए खे, मुहांडरा ॿिन्ही जा हिक जहिड़ा, हिमत दिलेरी ॿिन्ही में हिक जहिड़ी, पर इहो आहे त रुस्तम त हाणे पीउ हो, पको हो उमिरि जो, ऐं सोराब नंढो हो, सोराब नंढो।
रुस्तम सोराब खे ॾिसी चयो त भाउ तूं अञा कचो ॿार, मूं हज़ारे जंगियूं कयूं आहिनि, तूं मूंसां कीअं विढ़ंदे? हिन जो इहो चयसि त हज़ारे जंगियूं कईंदमि। त सोराब चयसि त पोइ रुस्तम तूं आं छा? रुस्तम चयसि त मां रुस्तम न आहियां, मां रुस्तम जो नौकर आहियां, मां रुस्तम न आहियां, मां रुस्तम जो नौकर आहियां। हुन जो इहो चयसि त उहो त रुस्तम रुस्तम जो करे न, बड़ा हे केरा रुस्तम हुजे त उन सां बड़ा हे त कुझु ई कोन्हे को, हिन खणी पाण रुस्तम ते उछलाए सटी। ॾाढो ॿिन्ही में अची वेड़ थी, ॾाढी अची जंग मती, नेज़ा कमानूं तरारूं गुर्ज़ ॿई ज़ोर में हिकु जहिड़ा। पर राति थी वई, ॿिन्ही मां कंहिं न हारायो, किरे वरी पाण संभाले, वरी हो किरे वरी पाण संभाले, नेठ राति थी पर हिननि ॿिन्ही जी जो फ़ैसिलो न थी सघे। ऊंदहि जो थी वई, आवाज़ जंग बंदि, वरी सुभाणे जंग सुबुह कंदासीं। रुस्तम मोटियो, आयो तंबूअ में, पंहिंजे भाउ खे सॾे उन खे चयईं त यार हीउ छोकिरो जेको आहे न, अॼु जेको मूंसां छोकिरो साम्हूं थियो आहे न, अहिड़ो त बहादुर आहे, मां बि जंगियूं कयूं ऐं ताक़तवर आहे। मां सम्झां थो जीअं न मां आहियां, पाण खे सम्झंदो आहे न, मां सम्झां थो त अहिड़ो, पर थी सघे थो मूंखां बि अञा कुझु वधीक हुजे। हाणे मां नथो चई सघां त हीअ जंग जो आख़िर ख़ात्मो कीअं थींदो। तोखे त ख़बर आहे त मूंखे पंहिंजे साह जो फ़िक्र कोन्हे, पर मां यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, भाउ खे चई मां तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, छो जो अॼु ॾींहं ताईं मूंखे अहिड़ो दुश्मन न मिलियो आहे। मां पाण ॼण सॼो ॾींहं अॼु विड़ियो आहियां ऐं हुनजी ताक़त ॾिसी सम्झां थो त ख़बर न आहे त सुभाणे अलाए छा थींदो। सो हाणे मूंखे पंहिंजे मौत जो भउ कोन्हे, पर मां तोखे भाउ हिकिड़ी ॻाल्हि थो चवां त हीउ जेको पहलवान आहे न, मां हिन जूं अखियूं ॾिठियूं आहिनि, सॼो ईरान फतेह कंदो आहे। इहो छोकिरो सॼो ईरान फतेह कंदो आहे। मां हिन में जेके ॾिठा आहिनि खूबियूं ॾिठियूं हूंदमि न, त हिन जी बहादुरी खे को बि रोके न सघंदो। जे न मां मरी वञा, मां न मरी वञा त बादशाह खे सलाह ॾिजां त हिन सां ठाह करे, त मन हिन वसीले बादशाह जी बादशाही क़ाइमु रहे। ईअं चई वञी सुम्ही पियो। सॼी राति बसि माना इहो जेका ॾींहं जो हुन सां छोकिरे सां जंग कई, सॼी राति उहा ज़हन में। होॾां सोहराब जो पंहिंजे किले में मोटी आयो, उहो वरी पीउ सां विड़ी, वरी मोटियो जो तंबू पंहिंजे में मोटी आयो। पंहिंजो हिकिड़ो अमीर हुयुसि, उन खे सॾे चई त यार मां ईअं कोन ॼातो हो त को ईरान में बसि आहे ई हिकिड़ो रुस्तम। माण्हू त ईअं पिया चवनि त रुस्तम आहे, रुस्तम 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 जे करे थो ईरान जी हुकूमत हले, पहलवान त रुस्तम आहे। मां यार ईअं कोन सम्झो हो त रुस्तम खां सवा के ॿिया बि हूंदा जो मूंसां ईअं विढ़ंदा। यार हिन जे अॻियां त मुंहिंजी दिलि सफ़ा हले पई। मूंखे भलाई करे ॿुधायो त मुंहिंजो त कुल कमु थो करे त इहो रुस्तम आहे। मूंसां ठगी न कयो, मूंसां ॻाल्हि कयो, छो जो मां ॾिठो न आहे। के था चवनि त अञा आयो कोन्हे, हीउ हुनजो बादशाह आयो ऐं रुस्तम न आयो हूंदो। मूंखे ॿुधायो। हुननि चयसि त न इहो रुस्तम न हो, रुस्तम न अथई, इहो रुस्तम न अथई, तूं परेशान न थी, रुस्तम अञा का ॿी शइ अथई। हल हे बि वञी सुतो। राति जो जॾहिं ईराननि जो लश्कर में माठ हुजे, हिन खे कावड़ हुई त इहा त भण रुस्तम बि कोन्हे, हिकिड़ो आम माण्हू, उन रुस्तम जो नौकर उन मूंसां हेॾी कई आहे। सो हे भाउ उथियो, उहो जीअं सुता पिया हुआ सो वञी सुतलनि खे ई घणनि खे मारे, जेसि ताईं उहो सुजाॻ थियनि, घणा माण्हू मारे हिननि जा, वरी पंहिंजे किले में मोटी आए। हाणे सुबुह जे इंतज़ार में हुजे। फजर थी, वरी ॿई पहलवान आम्हूं साम्हूं थिया, रुस्तम ऐं सोहराब। जीअं आम्हूं साम्हूं थिया त वरी हिक ॿिए खे निहारण लॻा।
रत जी छिक पई थिए। सोराब जी दिलि ॼण रुस्तम ॾे छिक पई करे। सोचे 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 ऐं रुस्तम खे चई त हाणे हीअं करे, इहो गुर्ज़ जेको हथ में थी न, इहो गुर्ज़ बुछलाए, तलवार बुछलाए, अचो त पाण में सुलहो कयूं, ठाह कयूं। दिलि में जेको मुंहिंजे लाइ थी उहो विसार, मां बि विसारियो। अचो त रब खां माफ़ी बि घुरूं। अलाए छो मुंहिंजी दिलि तोसां विढ़ ते नथी थिए, अलाए छो मुंहिंजी दिलि तोसां विढ़ ते नथी थिए। रुस्तम चयसि जवान, मां हिन जंग जे लाइ कमर ॿधी आहे, जेको मूंखां थी सघंदो मां ओतिरो ज़ोर लाईंदुसि, बाक़ी हाणे रब जे अख़्तियार में आहे। सोराब चयसि मुंहिंजी सलाह तुंहिंजी दिलि में असरु कोन थी करे, मां इहो सम्झो त तूं अॼु पोड़ो थियो आहे, त वञी को भले खट ते मौत अचई, वञी आराम कर त सुठो आहे। पर हाणे तुंहिंजी जे दिलि ठाह ते नथी थिए त भला जी बिस्मिल्लाह, डिॼा मां बि तोखां कोन थो, पर अलाए छो मुंहिंजी दिलि चए थी त तोसां मां जंग न कयां। पर हाणे जे तुंहिंजी दिलि चए थी त भला अचु, जेका भला अलाह जी मर्ज़ी हूंदी आहे त पूरी कयूं। वरी साईं हिननि जी पाण में जंग शुरू थी, घोड़नि ते हथियारनि सां, जेको हिननि खे ज़ोर लाइणो हो लाइ वेठा। घोड़नि तां लही वरी हथों हथ पाण में ॿई वेहण लॻा। ईअं हिनखे सोराब केराए विधो, छो जो हो जवान हो, हो पोड़ो हुयो। सोराब हिनखे केराए विधो, केराए हुनखे केराए हुनजे मथां बि ऐं तलवार कढी, तलवार कढी ऐं मुंडी पियो कपेसि। जीअं हिनजी मुंडी पियो कटे त रुस्तम हेठि किरियल हो। रुस्तम रड़ करे चयसि त न, कानून जेको क़ाइदो आहे जंग जो, उन मूजिबि अञा असां हिकिड़ी जंग पाण में कंदासीं। पोइ जे तो मूंखे ॿई रांदियूं मारियूं जीअं मल थींदी आहे, पोइ जे तो मूंखे ॿई मारियूं त पोइ तोखे हक़ु आहे त भले तूं मूंखे मार। मुड़ुस थी कानून इहो आहे त पहलवान आम्हूं साम्हूं पाण में थियनि त ॿ जंगियूं थियूं। हिन जो इहो चयसि त हुनजी दिलि अॻई कान पई थिए, हुन वरी हथु झलियो, वरी उथी पाण में विहण लॻो। हाणे पहिरीं जंग जो रुस्तम हाराई हुई, कॾहिं रुस्तम जंग न हाराई हुई त रुस्तम खे बि ॾाढी कावड़ लॻी। कावड़ में भक जे जोश सां विहण लॻो, उहे पाण जा जवानी वारा जज़्बा अची वियसि, हिन सोराब खे दसे विधो। सोराब खे दसे विधई, दसे, पर हिनखे तलवार कान हुई। हाणे मारे सां त मारे पियो सघे, पर क़ाइदो इहो हो त भाई हिनखे जो हिकिड़ो दफ़ो केरायो अथई, हाणे वरी ॿीहर केराई त पोइ मारियोसि न, वरी हिनखे मथे कई उथारी। हाणे पई हले टीं जंग, हिकु हुन खटी हिकु हुन खटी, हाणे जेको जंग खटे उहो मारे। हाणे इन जंग में हिकिड़ो मरणो, थोरी साई पाण खणी वरी वरी अची पाण में गंढिया। रुस्तम ख़ुदा खे ॿाॾायो, हा नेठि हिननि हिक ॿिए ते हमिलो कयो। हाणे बसि हिननि जेका निभाग जी महल आई, रुस्तम घणे शौक़ ऐं ताज़े हिमत जे करे वरी पुराणो बि थी वियो, नसीब बि चङो हुअसि। ईअं रुस्तम सोराब जे सीने में तलवार जो हीअं हई, सिधी सोराब जे सीने में तलवार, पुट जे सीने में। जीअं हुनखे तलवार लॻी त सोराब दांह करे किरी पियो। किरी पियो ऐं थधो साह खणी ईअं मथे निहारे चई त पंहिंजे पीउ जे मुल्क जे ख़िलाफ़ विहण जे करे रब मूंखे हीअ सज़ा ॾिनी। अफ़सोस, हज़ारे अफ़सोस, मां ईरान में रुगो पंहिंजे पीउ खे ॻोल्हण आयो हुयुसि। ए बहादुर मुड़ुस, तूं केर बि हुजी, पक ॼाण जॾहिं रुस्तम पहलवान मुंहिंजे मारजण जो ॿुधंदी न, तोखां इहो पलांद ज़रूरु कंदी। तूं त चईं थो मां रुस्तम न आहियां न, मुंहिंजी दिलि अलाए छो पई थिए त तोसां न विढ़ां, पर इहो आहे त रहे त मुंहिंजो पीउ हिन मुल्क में पियो न, मां आयो हुउसि हिन मुल्क वारनि सां वेहण, छो जो मां पंहिंजे पीउ माना मुंहिंजो पीउ जो मुल्क हुयो, हीअ रब मूंखे उनजी सज़ा ॾिनी आहे। पर इहा ॻाल्हि अथई त तूं मूंखे मारियो आहे ऐं तूं बि पहलवान, पर जॾहिं हिन मुंहिंजे पीउ रुस्तम खे ख़बर पई
तोड़े तूं हुनजे मुल्क जो आहे, पर रुस्तम तोखां पलांद ज़रूरु वठनि। रुस्तम जो ॿुधो, हाणे पुटु मरे सुबियो, हाणे त पुटु थो पाण ॿुधाईसि न। रुस्तम जो ॿुधो त रुस्तम जो अकुली चरख थी वियो, अकुली चरख थी वियो। अड़े हे छा पुटु मारियो अथनि? थकल बि हुयो, 2 ॾींहं विड़िया हुआ, सभु बाक़ाइदे ज़ोर लाथा आहिनि। इहो जो ॿुधई हिन जो अकुली चरख थी वियो ऐं बेहोश थी पुट जे पासे में किरी पियो। रुस्तम पुट जे पासे में किरी। ईरान जा जेके अमीर हुया उहे परे खां हिननि ॿिन्ही पहलवाननि जी लड़ाई पिया ॾिसनि। उन्हनि जो ॾिठो त 2 पहलवान किरिया पिया आहिनि, त ईरानी जेके अमीर हुया उहे डोड़ंदा अची हिन ॿिन्ही जे मथां पिया आया, ॾिसनि त 2 किरिया पिया आहिनि। हिननि रुस्तम खे मथे खयो, होश में आंदुनि। हिनखे जो होश में आंदुनि त सोराब खे वञा साह हुयो, होश हुयो। सोराब हिननि खे ॾिसी ऐं चयो त मुंहिंजे बुत तां हीअ ज़िरह लाहियो, मुंहिंजे बुत तां या लोही ज़िरह पाए बि त जीअं तीर तलवार न लॻे। रुस्तम ईअं कयो। रुस्तम उथी हिन जी उहा ज़िरह पियो लाहे। ज़िरह बि बाक़ाइदे खमीस वांगुरु वरी हेॾां ईअं ॿधबी आहे, त हा लाहे पियो। रुस्तम जीअं जो हिन जी ज़िरह पियो लाहे, ईअं हेॾां हीअं ॻंढ जो खोलियईं त हिते तावीज़ हिनखे हथ में लॻो। तावीज़ हथ में लॻो, खमीस मथे खणी जो ॾिसे त तावीज़ जो ॾिठईं त तावीज़ सुञातईं। तावीज़ जो सुञातईं त आकी बाकी बि चरियो थी पियो। त भला हे त चए पियो त मूंखे ख़बर न पई पए, हे त चए पियो त मां रुस्तम जो पुटु आहियां, पर हे त तावीज़ पाण अखियुनि सां थो ॾिसां, मां ज़ाल खे ॾेई आयोसि। पक थियसि त भेण मां पंहिंजे पुट जो खून कयो। हिते सोराब बि सही करे वियो त हे जो ॾिठो अथई ऐं हे हाणे होश आवाज़ विञाए वेठो आहे त पक इहो मुंहिंजो पीउ आहे। त पीउ खे वेझो थी ऐं पीउ खे दिलासो ॾेई ऐं चयईं त बाबा शायदि क़िस्मत असांजी में ईअं हो त ईअं ओचितो मिलूं ऐं वरी उमिरि भर जे लाइ जुदा थी वञूं। ॾाढे ॾुख में हिक ॿिए खे 2 ॼणा भाकुर पाए चुंबड़ी पिया। सोराब रुस्तम खे चयो त भला हाणे त भलाई कर, हाणे सुलह कर, सुलह कर त मुंहिंजी फ़ौज मोटी वञे, छाकाणि जो मां बेवकूफ़ी करे हिननि खे इन जंग लाइ आंदो। मूंखे शौक़ु हुयो त रुस्तम सां जंग कंदुसि, मूंखे त ख़बर कान्हे त रुस्तम केरु आहे। मां रुॻो आयो इन उमेद लाइ आयुसि त मां पंहिंजे पीउ खे ॻोल्हियां। मां त पंहिंजे माण्हुनि खां वरजाए पे पुछियो त मूंखे ॿुधायो त रुस्तम कहिड़ो आहे। मां पंहिंजे माण्हुनि खां पुछियो पिए, हिननि मूंसां ड्रोह कया, हिननि मूंसां कूड़ हयां त न रुस्तम हिते आहे ई कोन, रुस्तम हिन जंग में आयो ई कोन। शायदि रब जी बसि इन में रज़ा आई, बाबा बसि हाणे पाण आख़िरत में मिलंदासीं, जिते उमेद आहे त हितां खां वधीक असां सुखिया हूंदा। हिननि जी इहा गुफ़्तगू पे हली, 2 पीउ पुट सुॾके में। रुस्तम जो जेको नाठी जेको हुन रुस्तम जे नियापो खणी वियो जंहिं ठाह करायोसि बादशाह सां, रुस्तम जो जेको नाठी हुयो न्याणो जंहिं बादशाह सां ठाह करायोसि, उहो डोड़ंदो बादशाह जे तंबूअ में आयो। उते आयो, उन बादशाह वटि उनखे ख़बर ई त बादशाह वटि हिकिड़ी मलम आहे। तॾहिं हिकमत हूंदी, मलम आहे ऐं उहा मलम जादूगरनि जी ठहियल आहे। कहिड़ो बि ख़राबु ज़ख़्म हुजे त उनखे हण त झटि छुटी वञे। हिन चयसि त भलाई करे मूंखे इन मां थोरी ॾे त मां सोराब खे बचायां, छो जो हुननि खे ख़बर पई त रुस्तम जो पुटु आहे, जंग रुस्तम खटी आहे, दुश्मन होॾां सोराब हुयो, पर हाणे सोराब मरे थो। हो त ॾिसे पियो न, पंहिंजो न्याणो रुस्तम जो न्याणो हो, उनखे जो ख़बर हुई त हुन चयसि मूंखे ॾे त मां थोरी मलम ॾे त मां सोराब खे हणां, मां सोराब खे बचायां। बादशाह खे घणो अफ़सोस बि थियो, रहम बि आयो, पर हिते बादशाह खे थियो त कीअं आहे त असांजो दुश्मन, इनखे कीअं बचाए। हिते खोड़ अमीर हुया जेके रुस्तम जा बि दरबार में दुश्मन हूंदा हुआ, उहे बादशाह खे चौधारी फिरी आया, साईं रुस्तम अॻई अथई बेपरवाह, ॾिसींदो कीअं हिन दफ़े तोसां कावड़िजी वियो हुई, उहो मिंथूं करे तो परचायो अथसि, पर जिन हाणे इहो पुटु गॾु बीसि सोराब जहिड़ो पुटु, ॾिसींदो केॾो केॾो पहलवान आहे,
पीउ जहिड़ो पहलवान आहे, अञा त नंढो आहे। हाणे जिन अहिड़ो पुट बि हिन सां गॾिजे त पोइ त साईं कंहिंखे वठी कोन ॾींदा। पोइ त थी सघे थो तोखां बि केॾी महिल तख़्त फुरे वठनि त हे त ॾाढा आहिनि, हिननि सां त केरु पुॼंदो ई कोन। तंहिंजे करे भलो अथई त मलमंद न ॾे। हेॾो काउस ते थोरा कयईं त ॿ दफ़ा क़ैद मां छॾाईंसि, 2 दफ़ा तख़्त ते विरहाईंसि, उन जे ख़ातिर हिन जंगियूं कयूं, पर हिन हुन अमीरनि जे चवण ते लॻी ऐं काउस चयो त न उहा मलम मां न ॾींदुसि। रुस्तम जो जेको न्याणो हिन खां मलम वठणु आयो उनखे जवाबु ॾिनो त न मां मलम मूं वटि कान्हे का, पर आहे जे त मां कोन ॾींदुसि। हो भॻो वञी रुस्तम खे ॿुधाई, रुस्तम खे ॿुधाई त बादशाह मलम नथो ॾे। हुन सॼी ॻाल्हि कयसि। हाणे रुस्तम पंहिंजो पुटु पियो मरे, हिते थियसि त भला मां बादशाह जे करे पियो थो कयां, बादशाह मुंहिंजे लाइ इहो नथो करे। ईअं चरनि वांगुरु भॻो बादशाह ॾे, बादशाह जे तंबूअ ॾे भॻो त वञी बादशाह खां ज़ोरी थो खसियां। सिपाहियुनि हिनखे रोके वरितो, हीअ अंदरि धिकजे, सिपाहियुनि हिनखे रोके वरितो। इन छिकछिका में, इन रेड़ पेड़ में हेॾां सोराब वीचारे जो साह निकिरी। हाणे बाक़ी आख़िरी किस्त उहा सुभाणे।